तवा पंजा नरम गरम बिस्तर छॾे अज पट पधरे ते वेही अल्लाह जो कुरान ॿुधण ऐं अल्लाह जे हुज़ूर में सजदा करण इन भलारी रात के मल्हाइण पहुतायो रब्बुल आलमीन जल शान जे दर ते अज रात का दुआ रद न थींदी आहे। ये रात दुआउनि जी रात आहे, इल्तिजाउनि जी रात आहे, नवाफिल पढ़ण जी रात आहे। कब्रिस्तान में वञी आलम बरज़ख वारनि अल ममाती वारनि खे इमामुल अंबिया सैयदुल आलमीन रहमतुल लिल आलमीन सोने हबीब ही रात जागी इबादत में ए दुआउनि में गुजारी हुई। पंजी उम्मत के बे मदीने वाले साईं हिन रात में नवाफिल अदा करण ए दुआउनि घुरण जी तरगीब तहरीस जारी आहे। ही रात जलसे में जी वाइज तकरीरूं थींदियूं आहिनि उहे जलसे जी रात तौर असीं न मल्हाईंदा आहियूं बल्कि इबादत के तौर नफ़िलन के तौर ते इन रात खे मल्हाईंदा आहियूं। जेकॾहिं वाइज जे लाइ छॾिजे ते स्टेज ते जलसे में एतिरा वेठा आहिनि जो 5-5 मिंट वारो ॾियूं त सुबुह ताईं रात पूरी थी वेंदी आहे, वाइज ई कोन खुलंदो। वाइस तकरीर तमाम सदाई ॿुधंदा रहो था। ये रात बस अल्लाह के हुजूर में पंजी निमाणाई पंजी बंदगी पंजी आजिज़ी पेश करण पंजो सिर पंजी पेशानी अल्लाह के हुजूर में झुकाइण पाण के आजिज़ खाती समझी अल्लाह के हुजूर में पाण के मुजरिम बनाए पेश करण जी रात। जॾहिं को पेश पवंदो आहे त उन सां हिसाब कोन थींदो आहे, को तॾहिं ईंदो आहे, को सामने पवंदो आहे त उन सां हिसाब कोन थींदो आहे। ऐं सिंधी माण्हू तॾहिं जो वॾो भरम रखंदा जेकॾहिं तॾहिं ते न्याणी घड़ी अचे। सिंध जा माण्हू हालांकि को क़ुरान हदीस कोन्हे पर सिंध जी चवणी आहे त न्याणी सत क़ुरान। न्याणी अची वञे त हर शइ माण्हू छॾे खून जा मामला हूंदा आहिनि त छॾे ॾींदा आहिनि। जेतिरा तव्हां मर्द वेठा आहियो एतिरियूं अंदरि न्याणियूं पयूं आहिनि, नंढड़ा बचड़ा बि आहिनि, हिन महफ़िल में आलिम बि आहिनि, सैयद बि आहिनि, पीर बि आहिनि, आले रसूल बि आहिनि। इहे सभई गॾिजी अल्लाह जे दर ते मेड़ खणंदासीं। यकीन आहे त इहा मेड़ ज़रूरु अगामी ॾींहं सां सभिनी सां महिरबानी थींदी। मूंखे हींअर तक़रीबन 12 ॾींहंनि खां वठी मुसलसल जलसे में आहियां। जलसनि में जिते बि वियो आहियां त घणनि माण्हुनि मूंखे चयोसीं दुआ घुरो औलाद औलाद औलाद। घणनि माण्हुनि मूंखे औलाद जे लाइ दुआ जो चयो। मूं पंहिंजे रब खे अर्ज़ु कयो आहे त अॼु को औलाद जी का ट्रक भरे हेॾे मोकिलियो।
वॾो को छा वॾो को कंटेनर भरे पुटनि जो अलाह सी अॼु मोकिले जेकी बि साहिब नियाणियूं मर्द औलाद जा उम्मीदवार आहिनि अॼु सभिनी जो अलाह झोलियूं साईं जे अलाह ॾिए त हुनखे खोट कहिड़ी ईंदी जेकॾहिं असां आजिज़नि जूं इल्तिजाऊं खणी अॻाए त हुनजे खज़ाने में का बि कमी कोन्हे उनजा खज़ाना भरिया पिया आहिनि पर यकीन जी ज़रूरत आहे दिलि में एतबार एतमाद ईकान ईमान जी ज़रूरत आहे अॼु अलाह कंदो त हणई पियो औलाद साहिब औलाद जी लिख पढ़ थी ऐं घणनि माण्हुनि खे सिखाए मदीने जी घणनि माण्हुनि खे तांग आहे मदीने वारे साईं जी ज़रूरत गॾिजी अर्ज़ कंदासीं त पिरी हाणे को पर्दो हटाए हिननि सभिनी आशिक़नि खे उन हिकिड़े अहले दिल शेर ठाहियो शेर तू बदी जमाल खूबी बरतूर गर खरामी अरनी बगो यदाकस कि बगुफ्त लन तरानी मुझा महबूब तू एडो हसीन आई जे तू तूर से न जबल ते अची त जे तूर ते मूसा के चयो त लन तरानी वो चई त अरनी या मोहम्मद ये शेर चई एडो त महबूब के वणियो तो उन्हें हिकड़ी रात 5000 आशिक़नि खे मदीने वारे साईं ज़ियारत कराई सो अॼु दुआउनि जे अॻामनि जी रात आहे दर्द भरी दान बि अर्ज़ इल्तिजा कबी अलाह कंदो त हर आसाइते जी आस पूरी कंदो के बेरोज़गार आहिनि के तंगदस्त आहिनि के माली परेशानियुनि में मुब्तला आहिनि कनि खे कर्ज़ वठी वियो आहे बीमारियूं आम थी वियूं महांगाई बि आम थी वई आहे ऐं माण्हुनि जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी बणिजी वई आहे अॼु जेकॾहिं गॾिजी दर्द मां दान हणंदासीं मूंखे यकीन आहे त हिन जमात जे करे सॼे पाकिस्तान ते अलाह करम कंदो सब खां अवल तव्हां 50 नफ़ल पढ़ंदव जंहिंखे सलातुल ख़ैर सॾिबो आहे उनजो तरीक़ो इहो आहे जो पहिरीं नियत कबी नियत कयां थो निमाज़ जी बरक़ात निमाज़ नफ़िल सलातुल ख़ैर पढ़ा कदा कारण मुका अब्दुल्ला शरीफ बानफ अल्लाह ताला जी अल्लाह अकबर अलहमद का 11 मेरा करो वाला हर रकअत में या वरी जेको तव्हांखे आसान लॻे नंढियूं सूरतूं जेके पढ़ी सघो था भले पढ़ो वॾियूं सूरतूं पढ़ो जेतिरी अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ओतिरो क़ुर पढ़ो बरक़ातूं पढ़ी सलाम विराईंदव इन तरह सां 50 नफ़िल थींदा ऐं रकातूं थींदियूं 100 या सलातुल ख़ैर जी नमाज़ आहे जेका हिन रात में पढ़ण जे लाइ हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाए त हुज़ूर जे 30 असहाबनि खां ॿुधो 30 असहाबनि मूंखे ॿुधायो त उन्हनि मदीने वारे साईं खां ॿुधो त 15 जी रात जेको सलातुल ख़ैर जी नमाज़ पढ़े थो अल्लाह ताला उनजी सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे बख़्शी माफ़ करे थो उन खां पोइ 15 शरीफ जी रात में 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत रद्द बला जे लाइ यानी मुसीबतुनि कारण जे लाइ ऐं फ़िराक़ी रिज़्क़ जे लाइ पूरो साल तव्हांजे रोज़ी रिज़्क़ में अल्लाह ताला बरकतूं नाज़िल फरमाईंदो
इन रात में जेकॾहिं तव्हांखे अल्लाह तौफ़ीक़ ॾिए 5000 भेरा मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ंदो कहिड़ो दुरूद आसान लॻे 5000 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ो 500 भेरा ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ऐं 500 भेरा सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम जो सुब्हानल्लाह बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम ऐं अॼु हिकिड़ो ख़ासि तोहफ़ो तव्हांखे ॾींदुसि ख़ासि अॼु राति बि उहो इस्तेमालु कंदो ऐं उन खां पोइ अॻिते जे लाइ बि मां तव्हांखे हमेशह जी इजाज़त ॾियां थो तव्हां चओ वो ख़ास तोहफ़ो इहो आहे जो ज़िंदगी में कॾहिं बि तव्हांखे का मुश्किल हाजत ज़रूरत कंहिं बि शइ जी पवे 101 भेरा क़ुरान जी आयत आहे सूरह यासीन जी सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम चओ सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम सलामुन क़ौलन मिर रब्बिर रहीम नंढड़ी आयत आहे मदीने वाले साईं फरमाया त हर शइ जी दिलि हूंदी आहे क़ुरान जी दिलि सूरत यासीन ऐं सूरत यासीन जी वरी दिलि आहे इहा आयत सलामुन किथे बि तव्हां ज़िंदगी जे लम्हे में किथे बि का मुश्किल ॾिसो 101 भेरा इहा आयत पढ़ी ऐं जेतिरो वक़्तु लॻे न घड़ी में ॾिसो 10 मिंट लॻा 15 मिंट लॻा वरी ओतिरी देरि दुआ बुक मुंहं ते वराईंदो को दुआ तव्हांजी अॻु में क़बूल थी बसि हिकिड़ो शर्त आहे त यकीन हुजे इंशाअल्लाह मोमिनन खे यकीन आहे मोमिनन खे यकीन आहे उन खां पोइ हिन राति जे अंदरि अल्लाह जो इस्म ज़ात इस्मुल जलाल अल्लाह जो मुबारक नालो हूअं त अल्लाह जा 99 नाला आहिनि पर अल्लाह जो ज़ाती नालो जेको आहे ऐं बाज़ अहले दिल उरफा चयो आहे त इस्म आज़म इहो आहे अल्लाह अल्लाह इहो इस्मुल जलाल घट में घट 5000 भेरा जेके तस्बीह आहे वो गणे जेके तस्बीह न आहे वो घट में घट अधु कलाक या वधीक तौफ़ीक़ ॾिए त कलाक वेही चवंदो अल्लाह 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 जो ज़ाती नालो आहे इन नाले ते अल्लाह ख़ुश थींदो अल्लाह राज़ी थींदो हिकिड़ो भेरो तव्हां चवंदा आहियो अल्लाह रब 70 भेरा फरमाईंदो आहे जी चवां जी चवां जी चवां जी चवां घणा अल्लाह हिन राति में माशाअल्लाह सिराई जी राति ॾिघी आहे 1 बजे वरी मां तव्हां सां मिलंदुसि 1 बजे दुबारो नसीहत थींदी उन खां पोइ सलातुल तस्बीह थींदी सलातुल तस्बीह खां पोइ वरी इज्तिमाई दुआ जेका हिन सॼे जलसे जो मखण दुआ में तव्हांखे बिल्कुलु
न्याणिन के भी फकीरन मर्दन के भी दुआ में बाहोश बाखबर थी सुजाग थी ने दुआ में शिरकत करनी इकड़ी खास तमाम जिला में दावत भी आई कबूल कयो तो मां दावत भी आई कबूल न कयो तो मां दावत भी आई कबूल करो मां तव्हांखे दावत ॾियां थो मुझे सोने नबी मुझे पाक नबी के अबाणन जो उर्स मल्हाया हुजूर जो बाबा जानी हजरत सैयदना अब्दुल्ला हुजूर जी अम्मा साईं सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा आमिना साईं वो अबो हुआ अम्मा जन असा के मोहम्मद मीर ॾिनो जे अम्मा जी मारिफत असा के लजपाल नबी मिलियो हिकड़े अहले दिल अल्लाह जे साले पाने के ख्वाब में मदीने वाले साईं की ज़ियारत थी हुजूर जन उनके मयार ॾिनी तो तमाम मुझे अबाणन के छो नथा याद कयो तमाम मुझे अपने अम्मा के छो नथा याद कयो असां वटि अहले सुन्नत में सभिनी खां ॾियारा माण्हू मल्हाइनि हुजूर जे मीलाद जो ॾियारो मल्हायूं था हुजूर जे मेराज जो ॾियारो मल्हायूं था मदीने वाले साईं जे सहाबा किराम अबू बकर जो ॾियारो मल्हायूं था उमर जो ॾियारो मल्हायूं था हज़रत उस्मान जो ॾियारो मौला अली जो ॾियारो इमाम हुसैन जो 10 ॾींहं मल्हायूं था अमा खातून अतर जो ॾियारो मल्हायूं था पर हुजूर जे अबाणन जो छो न मां हर कंहिंखे मिठो लॻंदो आहे छा तव्हांखे तव्हांजो पीउ कोन थो वणे जवाब ॾियो छा तव्हांखे तव्हांजी अमड़ कोन थी वणे हिकिड़े माण्हू हुजूर सलातो वसलाम जन खां पुछो या रसूल अल्लाह छा क़यामत जे ॾियारे तव्हां पंहिंजे पीउ ऐं माउ जी का सिफारिश कंदो यानी उनजे दर्जात जी बुलंदी हबीबन करीमन फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मां मोहम्मद करीम मक़ाम महमूद ते फ़ाइज़ हूंदुसि ऐं मक़ाम महमूद सभिनी खां ऊचो ऐं आला मक़ाम आहे जंहिंते सिर्फ़ मदीने वारो साईं ऐं उते जॾहिं मदीने वारो साईं फ़ाइज़ हूंदो साईं फरमाए थो उते मुंहिंजी अमड़ मुंहिंजो अबो मूं वटि ईंदा पोइ मां अलाह खे जीअं चवंदुसि तीअं अलाह ताला छा था सम्झो त जेॾी महिल हुजूर मक़ाम महमूद ते फ़ाइज़ हूंदा ऐं हुजूर जन अबाणा ईंदा मदीने वारे साईं जो वालिद गिरामी ऐं वालिदा माजिदा ईंदी तो हुजूर जन छा सिफारिश कंदा इन्हनि जे लाइ छा मक़ाम ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे त जेकॾहिं हीअ रिवायत इमाम बैहक़ी शोबुल ईमान में रिवायत आंदी आहे हबीबन करीमन फरमायो त जेकॾहिं मां मोहम्मद करीम निमाज़ में हुजां सूरत फातिहा पियो पढ़ां ऐं मुझी अमड़ अचे मूंखे सॾु करे ओ मुंहिंजा बच्चा मोहम्मद साईं फरमाइनि था त अल्लाह जो कसम मां निमाज़ में चवांसि जीअं चवां अम्मा जीअं चवां अम्मा जीअं चवां उन्हनि वालिदैन करीमैन तय्यबैन ताहिरैन जो
दिहाड़ो मल्हायूं पिया 10 मार्च आचर जो ॾींहुं दरगाह सालियाबाद कराची में आचर जो ॾींहुं छा इहा दावत क़बूल कंहिंखे क़बूल ख़ुदा ख़ुशि करे ऐं मूंखे यकीन आहे इन महफ़िल में जेके ईंदा उन्हनि सां का ख़ासि महिरबानी थियणी आहे तव्हां पंहिंजे मन में मुराद सोचे अचिजो छा तव्हांखे खपे अलाह कंदो उन महफ़िल में जा तव्हां उहा मुराद माणींदो हिकिड़ो अर्ज़ ॿियो बि कंदुसि उन जलसे में अचण वक़्तु तव्हां घटि में घटि 70,000 भेरा कलमो तय्यब ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तस्बीह पूरी जे मोहम्मद रसूलुल्लाह इहो कलमो शरीफ 70,000 भेरा पढ़ी अचिजो इहो तोहफ़ो हुज़ूर जे वालिदैन करीमन जी ख़िदमत में हदियो पेश कंदासीं इंशाअल्लाह। हाणे तव्हां सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां जेकी नवाफ़िल ॿुधाया आहिनि सलातुल ख़ैर उहा पढ़णु शुरू कयो इंशाअल्लाह 1 बजे दोबारो मजलिस थींदी ऐं नसीहत थींदी उन खां पोइ सलातुल तस्बीह थींदी ऐं दुआ थींदी जेके रोज़ो रखणु चाहींदा उन्हनि जे लाइ रोज़े जो सेरी जो एतमाम थियल हूंदो छो त हुज़ूर अलैहिस्सलाम जन फरमाया त 15 शअबान जी रात अचे त क़ूमू लैलहा वसूमू नहारहा रात जागो क़याम कयो ऐं ॾींहं जो नफ़ली रोज़ो जेको रोज़ो रखणु चाहे नफ़ली रोज़ो आहे ऐं मुसाफ़िर ते रोज़ो माफ़ आहे पर जेकॾहिं को रखे थो त अलाह सां हुनखे अजर ॾींदो जेकॾहिं रखंदो त हुनजे लाइ सेरी जो इतमाम हूंदो अलाह करीम जल शान सां सभिनी खे हीअ राति ईअं मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾिए जंहिंमें अलाह जी ज़ात